मुहम्मद नबी आखिरी आखिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी ओ अवल आनबिन में अवल आनबियन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी ओ अवल आनबियन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी होता क़यामत काइम नबी होता क़यामत काइम नबी लिखत लोहे महफूज जी डायरी लिखल लोहे महफूज जी डायरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी ओ शजर ऐं छपर भी सलामी थिया जुबां बेजुबां भी कलामी थिया ओ शजर ऐं छपर भी सलामी थिया जुबां बेजुबां भी कलामी थिया फरिश्ता खुदा जा खुदामी थिया फरिश्ता खुदा जा खुदामी थिया चङा सारा चमकिया करे चाकिरी चङा सारा चमकिया करे चाकिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो पुॼायो न अहिड़ो पुॼायो न ॼमंदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो पुॼायो न अहिड़ो पुॼायो न ॼमंदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी नई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी नई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी फरिश्ता था गाइन भरे हाज़िरी फरिश्ता था गाइन भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी सदाकत जे सुबह मां किरणो फुटी सिधो तो जहालत जी चोटी चुटे सदाकत जे सुबह मां किरणो फुटे सिधो तो जहालत जी चोटी चुटे अदुअ जी थे सोहराब सीनो घुटे अदुअ जी थे सोहराब सीनो घुटे सना मुस्तफा में तुंहिंजी शाइरी सना मुस्तफा में तुंहिंजी शाइरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी